सिंधीअ जो पुराणो पहाको आहे त विढ़नि सान भेलजनि बूढ़ा। उहो सच आहे त जॾहिं साननि जा सिंग पाण में अटकंदा आहिनि तॾहिं उन्हनि जे पेरनि हेठां ॿेलनि जा बूढ़ा लताड़बा आहिनि। पर तेल जे दौलत सां मालामाल अरब मुल्कनि कॾहिं ईरान खे सान न सम्झियो हो। जेतोणीकि उन्हनि सोचियो बि हुजे त एटमी ताक़त बणिजण खां पोइ एन मुमकिन आहे त ईरान जंगजू साहन बणिजी वञे, पर उहो ख़्यालु उन्हनि खे कॾहिं ख्वाब में बि न आयो हो त कॾहिं आलमी या इलाक़ाई सान पाण में टकरिया त उन्हनि जो हशर ॿेलनि जे बूढ़नि जहिड़ो थींदो। सऊदी अरब जे तारीख़ी शहरनि मके पाक, मदीने शरीफ़ में काबतुल्लाह ऐं मस्जिद नबवी वारनि मुक़दस मागनि सबबि उन मुल्क जी हैसियत ॿियनि अरब मुल्कनि खां अलॻि थलग आहे। पर उन हक़ीक़त खां कोई इनकार न कंदो त तेल जी दौलत ऐं सियाहत जे नाले में अयाशीअ वारे कल्चर सबबि अरब इमारात जी जेका अहमियत पैदा थी पई, उनखे न सिर्फ़ खिते जा मजमूई मुल्क हसरत सां ॾिसंदा हुआ, पर सऊदी अरब जो क्राउन प्रिंस मोहम्मद बिन सलमान बि पंहिंजे भर वारे मुल्क खे हसरत भरियल अखियुनि सां तकींदो हो। उहा दुबई जंहिंजा ॾींहं हीरे वांगुरु चमकंदा हुआ ऐं जंहिंजूं रातियूं जलतरंग रोशनियुनि सां रिमझिम कंदियूं हुयूं। उहा दुबई जंहिंमें दुनिया जा लुटियल दौलत जा अंबार इकट्ठा थींदा हुआ। उहा दुबई जंहिंमें कानून जी मखसूस हुक्मरानी एतिरी त मज़बूत हुई जो जेको कारो नाणो मग़रबी मुल्कनि लाइ क़बूल करणु मुश्किल हुयो, सो दुबई में मुकमल तौर ते महफ़ूज़ हो। उहा दुबई जेका हिकु अहिड़ी आलमी बैंक हुई जंहिंमें सिर्फ़ दौलत न, दुनियावी अयाशी जो हर सामान मुयसर हो। उहा दुबई जेका सालनि जी महिनत ऐं मुशक़त सां शीशे जो शहर वांगुरु जोड़ी वई। उन दुबई जो हशर अमेरिका ईरान जंग में अहिड़ो थियो जहिड़ो धमाकनि में कंहिं शीश महल जो थींदो आहे। हूअं त अमेरिका ईरान जंग में नार जे मजमूई मुल्कनि खे ज़ख़्म रसिया आहिनि, छो त ईरानी मिज़ाइलनि सऊदी अरब खां वठी कतर ताईं हर मुल्क खे निशानो बणायो आहे। पर उन्हनि हमलनि में जेको हशर आम तौर ते अरब इमारात ऐं ख़ासि तौर ते अरब इमारात जे दिलि यानी दुबई जो थियो आहे, अहिड़ो हशर कंहिं ॿिए मुल्क जो मुश्किल थियो हुजे। उहो दुबई जंहिंजे हवानि में महांगनि परफ्यूम्स जी महक हुई, अॼु उते मीज़ाइली बारूदी मवाद जी धप आहे। उहो दुबई जंहिंमें शाम खां पोइ रंगीन शरबतनि जा शीशा ऐं शीशनि जहिड़ा बिलोरी बदन चुलकंदा हुआ। उहो दुबई अॼु विसामी वियल लालटेन जहिड़ो ॾेख ॾेई रहियो आहे। उहो दुबई जंहिंमें बदअमनी जो तसवर बि न हो। उहो दुबई अॼु मीज़ाइलनि जे हमलनि सबबि जंग जो मैदान बणियल आहे। उहो दुबई जंहिंमें क़ीमती सामान सां सथल शहरनि जेॾा वॾा शॉपिंग मॉल हुआ, अॼु उहो दुबई लुटिजी वियल बाज़ार जो मंज़र पेश करे रहियो आहे। उहो दुबई जंहिंमें ख़ुशबूदार खाधनि जी महक भरियल पेटनि में बि बुख जी बाहि ॿारे छॾींदी हुई। उहो दुबई अॼु एहतियात सां सजायल दस्तरख़्वान जी नज़र अचे। उहो दुबई जेको अमीरनि जे लाइ अयाशी जो आख़िरी अॾो हुयो, उहो दुबई ग़रीबनि लाइ बि पुरकशिश रोज़ीअ जो ज़रियो हुयो। उहो दुबई जंहिंजे कबाड़ में बि स्क्रेप जे नाले में करोड़पति बणाए छॾींदो हो। उहो दुबई अॼु पाण किथे त कबाड़ जो ॾेख ॾिए थो। दुबई जा अरब हुक्मरान त मस्तीअ वारी मॻीअ में हुआ, पर कॾहिं कंहिं मिसकीन मुसाफ़िर बि न सोचियो हो सोन जे धागे ऐं सचनि मोतियुनि सां भरियल भरत कुंवार जे आंचल जहिड़ो माॻ कॾहिं बेवाह औरत जे फाटल चादर जहिड़ो बणिजी वेंदो। दुबई हिन महिल त जंग में डठल जाइ जे मलबे मां नितल माण्हू जीअं पंहिंजे तन बदन तां धूड़ छंडे रहियो आहे। सो उहो बि सोचे रहियो आहे त हिनखे वरी नए तइमीर लाइ केतिरो वक़्तु घुर्बल हूंदो। दौलत आॾो कहिड़ी शइ नामुमकिन आहे? मुमकिन आहे त दौलत जी ताक़त वरी दुबई खे पहिरियां खां ख़ूबसूरती सां जोड़े वठे, पर असुल ॻाल्हि उहो एतबार ऐं एतमाद आहे। जेको एतबार ऐं एतमाद उन ट्राहड़ पखी जहिड़ो हूंदो आहे जेको ठका ते उॾरी वञण खां पोइ साॻे वण ते मुश्किल सां वेंदो आहे। दुबई मां उॾामी वियल अयाश सीड़पकार मुमकिन आहे त मोटी बचनि, पर छा उन्हनि जी दिलि जा अॻु जहिड़ी हूंदी? जंग खां अॻु अरब अमारात जे हुक्मराननि दौलत ऐं ताक़त जे दंहिं नशे में मस्त हुआ। हाणे धक खाई होश में अचण बैदि उन्हनि जो पंहिंजो एतमाद अॻु जहिड़ो बि न हूंदो। इसराइल सां नवां तलक़ात क़ाइमु करण जी अणतण में मुब्तला अरब अमारात मां ईंदड़ वक़्त में ईरान जे अमकानी हमलनि जो ख़ौफ़ कीअं ख़तमु थी? ख़ौफ़ त हूअं बि ख़ुशियुनि जो क़ातिल हूंदो आहे। नकुली ख़ुशियूं त ख़ौफ़ जो नालो ॿुधी ख़ाक थी वेंदियूं आहिनि। अहिड़ी कैफ़ियत में अरब अमारात जो आईंदो कहिड़ो थींदो, उहो ईंदड़ वक़्तु ॿुधाईंदो।